محمد وآله وأصحابه أجمعين أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الله لا يخفى عليه شيء في الأرض ولا في السماء هو الذي يصبركم في الأرحام كيف يشاء لا إله إلا هو العزيز الحكيم آمنت بالله صدق الله العظيم وصدق رسول النبي الكريم إن الله لا يخفى عليه شيء في الأرض ولا في السماء बेशक अल्लाह ताला जे मथां का शइ बि मख़फ़ी नथी थिए जेका शइ आसमाननि में आहे, जेका शइ ज़मीन में आहे ऐं जेका शइ आसमाननि में आहे। अल्लाह जे अॻियां सभु शइ जेका सो मुशाहिदे में आहे। ग़ैब जेको आहे सो मख़लूक़ जे लाइ आहे। ख़ुदा ताला जी ज़ाते बाबरकात जे लाइ का शइ बि ग़ैब न आहे। उहा हर शइ शहादत में आहे। अल्लाह जे मख़लूक़ जे अॻियां का शइ मुशाहिदे में आहे, का शइ लिक में आहे ऐं लिक में बि घणी आहे। ऐं अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात जे अॻियां सभु शयूं जेके ख़ल्क़ियल काइनात जे अंदरि आहिनि सभिनि जो रब करीम मुशाहिदो फ़रमाए रहियो आहे। फ़रमाए त हुवल्लज़ी युसब्बिरुकुम फिल अरहाम कैफ़ यशा, ऐं उहो आहे जेको सूरत ठाहे थो माउ जे पेटनि जे अंदरि जहिड़ी तरह घुरे। यानी अंदर जी ख़बर ॿाहिरि वारे खे न आहे, अहिड़ी तरह सां अंदर वारे खे वरी ॿाहिरि वारे जी ख़बर न आहे। ऐं अल्लाह उहो आहे जो माउ जे पेट जे अंदरि सूरतूं ठाहे थो पियो। कई फ़हिशा जे माना जीअं रब जी मर्ज़ी आहे पंहिंजी मर्ज़ी सां ठाहे थो। भूरो ठाहे उनजी मर्ज़ी आहे, कारो ठाहे उनजी मर्ज़ी आहे, मर्द ठाहे उनजी मर्ज़ी आहे, औरत ठाहे उनजी मर्ज़ी आहे। जहिड़ी अल्लाह ताला जी मर्ज़ी आहे पंहिंजे मर्ज़ीअ मुताबिक़ सूरतूं ठाहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात फ़रमाइनि था त 40 ॾींहंनि ताईं नुत्फ़ो हूंदो आहे। क़ुर पाक जी बि अंदरि बि उनजी वज़ाहत आहे आयत में। वरी 40 ॾींहंनि खां पोइ रत जो लोथड़ो थी पवंदो, वरी 40 ॾींहंनि खां पोइ ॿूटी थी पवंदी आहे। यानी 40 ॾींहंनि जे अंदरि अमड़ जे पेट जे अंदरि उन बचे जी सूरत मटिजंदी रहंदी आहे। यानी 120 ॾिहाड़ा गुज़रंदा आहिनि, यानी 4 महीना गुज़रंदा आहिनि त पोइ अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हिकिड़े फ़रिश्ते खे मोकिलींदो आहे। हिन जे अमल खे लिखियसि त दुनिया जे अंदरि वेंदो त अमल छा कंदो, नेकी जो कंदो या बुरो कंदो। इन जो रिज़्क़ लिखियसि, इन जी उमिरि लिखियसि ऐं इहो बि लिखियसि त बदबख़्त आहे या शहीद आहे, मुस्लमान आहे या काफ़र आहे। इहो फ़रिश्तो अची इहे 4 शयूं लिखंदो आहे। पोइ 4 महीननि खां पोइ अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे अमर सां उनजे अंदरि रूह खे मोकिलींदो आहे। यानी इहो अल्लाह ताला जे कलाम पाक जे अंदरि बि सूरत तौहा में जो ज़िक्र अचे थो पियो ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात बि उनजी वज़ाहत फ़रमाइनि था पिया। यानी अदवार आहिनि इंसान जे मथां। हे जेको चालीहो चवंदा न चालीहो, हे अदवार आहिनि। हीअ 40 ॾींहंनि जे अंदरि इंसान में फ़र्क़ु पैदा थींदो। अमड़ जे पेट में हुजे 40 हर 40 ॾींहं ऐं 40 जे अॻ में के हिकमतूं आहिनि, खोड़ आहिनि हिकमतूं। या अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे फ़रमाए त 40 रातियूं वञ तूं किलो काट। क़ुर पाक जो पोइ पढ़ी आयासीं पाण। फत जेको 40 हदीसूं मुंहिंजूं यादि करे, मुंहिंजूं 40 हदीसूं पढ़ी ऐं 40 हदीसूं वञी पहुचाए क़यामत जे ॾाढे अल्लाह ताला उनखे आलिमनि जी सिफ़ में बीहारींदो। 40 जो अदद जेको आहे न उन में का हिकमत रखियलु आहे। तंहिं करे इहे 40 इहे अजायो न आहे। बुज़ुर्ग हूंदा आहिनि न, बुज़ुर्ग हूंदा आहिनि, उहे बि 40 ॾिहाड़ा इबादत में वेंदा आहिनि। अब चिले में वेठो आहे, को तबलीग ते वेंदा आहिनि, उहे बि 40 ॾिहाड़ा वेंदा आहिनि। इहो अदद आहे हिकिड़ो, हुन में ख़ुदा जी हिकमत का रखिया। ईअं न जो हरू भरू 40 हुआ 40 छो 40 हुआ। पर पाण फरमाईंदा अमड़ जे पेट जे अंदरि अल्लाह पहिरियों 40 ॾिहाड़ा उहो नुत्फ़े जी सूरत में रहे थो। वरी 40 ॾींहंनि खां पोइ उनजी सूरत रत जी थिए थी पई। वरी 40 ॾींहंनि खां पोइ वरी उनजी सूरत ॿूटी वारी थिए थी पई। पोइ अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात उन गोश्त जी ॿूटीअ जे अंदरि उनजी सूरत खे ठाहे थो। फरमाए त हुवल्लज़ी युसब्बिरुकुम फिल अरहाम कैफ़ यशा, उहो आहे जेको सूरतूं ठाहे थो पियो माउ जे पेटनि जे अंदरि जीअं वणेसि तीअं घुरे। ॾिसो था न, पहिरें ॾिहाड़े ते अलाह जेको इंसानु पैदा फ़रमायो, वरी जेको आख़िर में इंसानु पैदा थींदो, इन जे विच में लखें अरबें खरबें इंसान गुज़री वेंदा, पर को इंसान सां मिली न सघंदा।
अॼु साइंस आहे, साइंस जो दौरु आहे, हिन वक़्तु दुनिया जी अरबन में आबादी आहे, करोड़नि खां टोपी सॼी दुनिया जा माण्हू गॾु कजनि, अरबन में आबादी आहे, पर कंहिंजो आउटो ॿिए जे आउट नथो थिए, कंहिंजो आउटो हे फिंगर टेस्ट जेका चवंदा पिया, सॼी दुनिया जा अरब माण्हू गॾु थियनि न, ऐं ॿी अलाए कहिड़ी कहिड़ियूं टेस्टूं थियनि, उन में बि इंसान जो खून कंहिंजे खून सां नथो मिले, रत कंहिंसां नथो रत सां मिले। इहा साइंस हिन अलाह जे क़ुर जी आयत जी ताईद करे रही आहे। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात सूरतुनि खे चिटे थो, पंहिंजी मर्ज़ी सां पाण ठाहे थो, पाण पैदा फरमाए थो। ॾिस न, कारीगर जेकॾहिं को कमु कंदो आहे न, त चवां मूंखे ॾेखार त मां पोइ तोखे ओड़ो ठाहे ॾियां। टेबल ठाराइणी हुजे न, चवंदा मूंखे हेॾी ठाहे ॾे, या अठ ई ठहियल, मूंखे ॾेखार, उनखे ॾिसी उन जहिड़ी टेबल ठाहे। दर्ज़ी जेकॾहिं कपिड़ा सिबंदो न, तूं वञी उनजे अॻियां चइबा मूंखे हेड़ो जहिड़ो सिबी ॾे, अठ ई मूंखे ॾेखार, पर रुॻो हिकिड़ो दफ़ो ॾेखार, मां तोखे ठाहे ॾींदोमांइ। यानी मख़लूक जी सनात अहिड़ी आहे, ॾिसी करे ठाहींदो, दर ॾिसी करे ठाहींदो, दरी ॾिसी करे ठाहींदो, नवां नवां सूरतूं हुन में ॾींदो, हुन में तब्दीली आणींदो। यानी मख़लूक जी तख़लीक़ जे अंदरि, उनजे ठहण जे अंदरि तमसील आहे, मिसल जे पुठियां मिसल आहे। पर अलाह जी ज़ाते बाबरकात जो शान इहो आहे जो पंहिंजे मख़लूक किविलियूं तव्हां ॾिठियूं अथनि, किविलियूं कीअं हिन सभिनि जी पोशाक हिकु जहिड़ी आहे, रंग हिकु जहिड़ो आहे, कद बुत हिकु जहिड़ो आहे, पर अलाह ताला किविलियुनि में बि फ़र्क़ु कयो आहे। कहिड़ोड़े किविलियूं आहिनि, पर हिकिड़ी किविल ॿी किविल जहिड़ी नथी थी सघे, हिकिड़ो मच्छर ॿिए मच्छर जहिड़ो नथो थी सघे, हिकिड़ी मख ॿिए मख जहिड़ी नथी थी सघे। इंसान त अशरफुल मख़लूक़ात आहे। त अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो त उहो अलाह आहे जेको अमड़ जे पेट जे अंदरि तव्हांजी सूरतुनि खे ठाहे थो पियो, चिटे थो पियो, ऐं जीअं घुरे त उअं ठाहे थो पियो। फरमायो ला इलाह इल्लाहु, उन इलाह खां सवाइ ॿियो को इलाह कोन्हे। जीअं उहो पंहिंजी सनात जे अंदरि, पंहिंजी तख़लीक़ जे अंदरि बेमिसलो बेमिसाल आहे, उहो पंहिंजी ज़ात में बि बेमिसलो बेमिसाल आहे। तूं जो उनजे साम्हूं महबूद ठाहींदो पियो, बुत ठाहींदो पियो, उन जहिड़ो उनखे सम्झींदो पियो, त तुंहिंजी त वरी हिमाकत आहे। जॾहिं तोखे ई ख़ुदा बेमिसाल करे पैदा कयो आहे, त तूं मिटीअ जी मूर्ति ठाहे ख़ुदा जे मिसल खे थो बणाए। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमाई आहे, अव्हां जी हिमाकत आहे जो ख़लकियल शइ खे ख़ुदा जे मिसल बणायो। जॾहिं मां मख़लूक खे मख़लूक जे मिसल नथो बणायां, त तूं ख़लकियल शइ खे अलाह जी मिसल कीअं थो बणाए? इहा त वॾी जहालत आहे। फरमाए त ला इलाह इल्ला हुवल अज़ीज़ुल हकीम, नाहे इलाह मगर उहो आहे जेको ग़ालिब हिकमत वारो आहे, जंहिंजी हिकमत जो को मिसाल ई कोन्हे को। अलाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजी काइनात जे अंदरि कई रंग पैदा फरमाया आहिनि, रंग बि बेमिसाल आहिनि, कई वण पैदा फरमाया आहिनि, वण बि बेमिसाल आहिनि। पोख थींदी आहे न, पोख में ॾिसंदा त संग फुटनि था, कणिक जा लखनि किरोड़नि जी तादाद में आहिनि, पर अलाह ताला हर टारी में फ़र्क़ु रखियो आहे, हर संग में फ़र्क़ु रखियो आहे। पर जेको अन्न जो दाणो निकिरे थो पियो न संग मां, हिकु हिकु दाणे में बि ख़ुदा ताला फ़र्क़ु रखियो आहे। असांजूं अखियूं कमु नथियूं कनि, तंहिं करे अलाह ताला जी ज़ाते बाबरकात फरमायो तव्हां मुंहिंजी तख़लीक़ जे अंदरि जी मुंहिंजी ख़लकल शइ में त गौर फ़िक्र त कयो त ख़ुदा ताला जी ज़ाते बाबरकात खे। हाणे हिन वक़्तु अॼोके दौर जे अंदरि ही जेका साइंस आहे न, इहा ख़ुदा जी कुदरत जे मथां दलील पेश करे थी पई। हू पंहिंजी पर में त असां वॾा होशियारु आहियूं, हीअ ठाहे विया आहियूं, हीअ ठाहिया आहियूं, पर अलाह जी कुदरत जा दलील उन मां ज़ाहिर थियनि था पिया त ख़ुदा ताला जी ज़ाते बाबरकात जी तख़लीक़ केॾी न बेमिसलो बेमिसाल आहे। अलाह जो शान वॾो आहे, उनजो मर्तबो मान वॾो आहे, ऐं बाने खे घुरिजे त हमेशह हुनजी बानप अदा करे, ऐं इहे शयूं ख़लके करे ख़ुदा ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे कुदरत जो मुज़ाहिरो फरमाए रहियो आहे त मुंहिंजी कुदरत खे ॾिसो त कीअं हवाऊं हलनि थियूं पियूं, कीअं दरिया वहनि था पिया, ऐं कहिड़ी तरह सां हिकिड़ो दाणो ज़मीन जे अंदरि वञी किरे थो पियो, उहो उन मां हिकिड़ो नरम सलो, उन मां हिकिड़ो नरम सलो, ताक़तवर बि न आहे, कीअं सख़्तु ज़मीन खे चीरे करे उहो सलो ॿाहिरि निकिरी थो अचे। ज़मीन केॾी सख़्तु आहे, उन ज़मीन खे फाड़े करे हिकिड़ो नरम सलो जेको आहे उन ॻुज मां निकिरे थो पियो, सफ़ा नाज़ुक, हुन मां वण अलाह ताला जी ज़ाती बाबरकात पैदा ख़ुदा जी कुदरत जा रंग आहिनि। फरमाए त ला इलाह इल्ला हुवल अज़ीज़ुल हकीम, नाहे इलाह सिवा उनजे, ऐं उहो जेको ग़ालिब हिकमत वारो आहे, ऐं अलाह ताला जी हिकमत जे अंदरि केर बि मुदाख़लत नथो करे सघे। ख़ुदा पंहिंजे शान में अकेलो आहे, पंहिंजे सिफ़ात में अकेलो आहे, पंहिंजी कुदरत में अकेलो आहे, तंहिं करे पाणो तौहीद जे लिहाज़ सां मज़बूत हुजणु घुरिजे, कमज़ोर न हुजणु घुरिजे। बाक़ी अलाह जी अता आहे पंहिंजी मख़लूक जे अंदरि, पोइ कंहिंखे केतिरो अता फरमायो अथई, कंहिंखे केतिरो अता फरमायो, अलाह कंहिंखे ख़ाली कोन छॾियो, सभिनि खे रब जी अता पंहिंजी अता सां नवाज़ियो आहे। बाक़ी शइ सभु उनजी आहे,
अल्लाह जे वली वटि हुजे त बि उनजी आहे, अल्लाह जे नबी वटि हुजे त बि उनजी आहे, असां गुनहगारनि वटि हुजे त बि उनजी शइ आहे। यानी उहो अल्लाह पाण त आलिम आहे, आलिमुल ग़ैब बि आहे, व शहादत बि आहे, पर जेकॾहिं पंहिंजे इल्म मां अल्लाह ताला कंहिंखे कुझु ॾे त अल्लाह ताला इन जे मथां बि क़ादिर आहे, इन जी कुदरत जो बि मुनकर न थियणु घुरिजे। त छो अल्लाह ताला क़ुर पाक में त फरमाए थो त मां ॾींदो आहियां, मां अता फरमाईंदो आहियां, अल्लाह जी अता जो मुनकर बि न थियणु घुरिजे। बाक़ी जंहिं वटि जेका शइ आहे न सभु अल्लाह जी, ॿिए जी न आहे, इहा न चए त मुंहिंजी आहे, इहा सभु शइ उन अल्लाह जी आहे, उनजे तरफ़ ॾे मनसूब करणु घुरिजे। ऐं हमेशह माण्हू खे केतिरो बि हुजे दुनिया जे माण्हुनि जे अॻियां भली ॿुधाए त हे बि आहे, हे बि आहे, पर जॾहिं अल्लाह जे दरवाज़े ते अचे त सफ़ा ख़ाली थी वञे, कुझु बि न आहे, सभु तुंहिंजो आहे मुंहिंजा मालिक। पोइ जॾहिं तूं इन सूरत में असां रब जी हुज़ूर में हाज़िर थींदासीं त अता जो दर त तॾहिं खुलंदो न जॾहिं माण्हू इन सूरत में हाज़िर थींदो। दुआ आहे त अल्लाह ताला असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ममा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह।